बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुर्गीअ खे चङी तरह ॿ-3 पाणिनि मां धोई साफ़ु करे पोइ असां हिन खे चुल्हि ते रखे मथां थोरो लूणु विझंदासूं ऐं ढके ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं मुर्गी पंहिंजो पाणी कढे ऐं उहो पाणी ख़ुश्क थी वञे, मुर्गी चङी तरह ॻरी वञे, पोइ उन में थोरो कुकिंग ऑयल मतिलबु तेल विझंदासूं ऐं मुर्गीअ खे हल्की बाहि ते तरण लाइ छॾे ॾींदासूं। जेसिताईं असांजी मुर्गी तरिजे ओसिताईं अछो जीरो, ॾाढ़ूअ जी कण, सॼा धाणा, कारा मिर्च, दालचीनी ऐं 2 सुकल ॻाढ़ा मिर्च, ही सभु मसाला असां कुटे ॾॾर कंदासूं। ॾॾर मतिलबु थुल्हो थुल्हो असां हिन मसालनि खे कुटींदासूं। पोइ जीअं असांजी मुर्गी तरिजी वञे, पोइ इहो कुटियल मसालो ॾॾर थियल इन मुर्गीअ जे मथां असां विझंदासूं ऐं 2 मिंट हल्की बाहि ते दम ते रखे छॾींदासूं त जीअं मसालो थुल्हो जेको आहे उहो थोरो नरम ऐं मुर्गीअ जे अंदरि ख़ुशबू रची बसी वञे मसाले जी। तयारु आहे असांजी तरियल खड़े मसाले वारी मुर्गी, यानी थुल्हे मसाले वारी मुर्गी। ज़ाइके में तमामु ई बहितरीनु ऐं लाजवाब। ऐं हिन जा जेके थुल्हा मसाला आहिनि उहे वधीक